भाई रीटा वेठी है? हाँ वेठी है। हाली हाली हाथ धो अरे घर में आई है सदो वरी हथ धोआ। हाथ धो करुणा दी करुणा डाडी तो डाडो यो करे वेठी है मन में डाडी चिक चिक तई बाबा। हथ छा घर में त आई है सदो हथ किए धोआ? अदी हाथ धो वठ आदे हाने हथ भी धोता वरी सैनिटाइजर भी कया बई कया। हां करुणा है करुणा दी करुणा। अले बियो बुधाई रीटा केरो हाल तई? खुश है न? हां खुश है डाडो टाइम था तो सब मिली कोने या कोरोना जी वजह से शमे ना थी वेन तो सब मिली कोने या। हां बियो बुधाए किए तई तबियत पानी? ठीक है एकदम। हाँ ने मास्क भी पाई है टेंशन न कर मास्क के न दिस मैं पाया ही है मास्क भी पाया ही है पाया दी कुत्ते जो पट्टो सही थी चे रीटा कुत्ते जो पट्टो गले में फंदा बदा पया ने छा कयूं भला असा कुत्ता बाहर असा अंदर जुल्म थी आ डाडो असली वरी मास्क भी पायूं ता असा जो दिया नुवर चवन थियो त मैचिंग मास्क पाए वने हाने एडा पैसा अचन किथा एक दुकान बंद जमाने के मुंह ॾियणो आ पर हाणे सब खे मुंह ॾियणो आ पर सुठो थी करे असे दिया नुवर असा के चोदी असाई मां भेण सुठे नमूने सुवन न करे पर असा भी कर सिंधिन वारा ही न सिंधियन जो दिमाग ॾाढो सुठो हुंदा खबर थी मां छा कंदी आया मुजी साहेड़ी ठाहींदी आ मास्क ॾाढा सुठा पो न के चम मुके डबल कपड़े ठाए दे एक पासे ब्लू ड्रेस पाया बे पासे ॻाढ़ी पाया इस केडो असा सिंधिन जो दिमाग आहे सही आ न असा के सिंधिन ते फखर आ त दिमाग सा कम कंदा आहियूं। अरे कुंवारे जी मम्मी जी ये सोनी आई आ पेरी पना आंटी खुश रहो पुट पेरी पवा पड़िया खाई थी करे पेरी पवा करुणा सोशल डिस्टेंसिंग आंटी सोशल ठीक आ खुश रहो ता छा खणंदो छा खाईंदी है न मां पंहिंजो बंदोबस्त करे आई आहियां मां पाणे ता चिंता न कर मूंखे ख़बर आ रीता खे थोड़ी वधीक तस पर सुठो थी करे वरी भी सुठो थी करे पई बस थोड़ो अॻियां कर बुध पुट बुध मां न हाणे ग्रीन टी पीअंदी आहियां मुझे नुआ चयो तई मम्मी ग्रीन टी ॾाढी सुठी आ लिप्टन जी उहा पीअंदी आहियां हे तू ग्रीन टी ठाए अच पुट। जी आंटी जी हेडे बुध हेडे छेदे जी आंटी जी कोप प्लेट भी खणी आई आहियां पाण सा गॾु कोप प्लेट भी खणी आई आहियां भई तां जे कोप प्लेटन में जूठो कोन कंदस। अरे सोनी छाणी छो न खणी आई है छाणी अरे रीटा हे कोप प्लेट में मां ग्रीन टी पियनम जेका डिप करे पिए भी करुणा में कोप प्लेट खणी घुमे छाणी भी खणी जदी चाय पियनम तने छाणी भी खणींदम छा त माई तू ॾाढी चिक थी करे हा वटे ठीक है आंटी मां ठाराईंदी को ठाए देस हा मां बेल भी खणी आई आहियां पाण सां गॾु बेल मां कुछ भी न खाया हथ न लगा अरे हां रे तने सैनिटाइजर कयो तई करुणा रीटा तोखे ॾाढी चिक ते उहाई तू पहिरे वारी आया अने बदली काने ॾाढी चिक तई बाबा ठीक आ दे सैनिटाइजर दे वो भी कया थी पई ॾाढो परेशान थी कई सैनिटाइजर करुणा हां ठीक आ खाऊं त ॿियो ॿुधाए रीटा केरो हाल तई? ठीक है एकदम सुठो आ हां न हां ॾाढो भाई परेशान थी वे असा लॉकडाउन में ॾाढो परेशान थी वे छा कयूं न आई वो नओ वगो पातो थी गोल्डन अरे शो ए घर में संभरी वेठी वजे थी काडे न गालाईंदी है भेनरुन सा सभिनी सा ऑनलाइन गालाईंदी है ये सही संभरी गालाईंदी मूसा त कडी भी ऑनलाइन को न गालायो सही गालाईंदस मां तुजी भेण कान आया छा न तू मुंजी भेण है मैं तो सा भी गालाईंदस सुभाणे खां मूसा भी गालाए जे न त मां कट्टी करे छडींदी से आदि गालाईंदस तो सा भी अच्छा ॿियो ॿुधाए अरे जेके असां जा जेके पुलिस वारा आहिनि न ऐं डॉक्टर आहिनि शाबाश उन्हनि खे आहे जिन सॼे कोरोना में पाण ॿाहिरि रही असांखे घर में अंदरि विहारे असांजी रखवाली कई अथऊं असांजी जान बचायूं अथऊं न त अहिड़ी हालत लॻी पई आहे बाबा कंहिंजा घर बि विया त दर बि विया ॾाढी तकलीफ़ में आहिनि सभु पर वरी बि शुक्र आहे असां उन्हनि जा आभारी आहियूं डॉक्टरनि जा ऐं उन असां पुलिस वारनि जा जेके असांजी एॾी शेवा कनि था पिया असां उन जा जाम कोटि आभारी आहियूं। ॿियो ॿुधाए छा ठाहे आइटम ठाहिया में सुई जो निकती आ हा मां उन लाइ त तोसां ॻाल्हाइण आई आहियां सुई जे बारे में हणायूं हल असां भई हणाए था अचूं पिया हल त हणाए चऊं सुई भई ऐं ॿियनि खे बि सभिनि खे बि चऊं हणायो सुई ऐं करुणा भई पहिरियों सभिनी जो भलो उन्हनि जे पुठियां प्यारा भाउरो भेनरो असांजी तव्हांखे ॿिन्ही भेनरुनि जी विनती आहे त जेका इहा वैक्सीनेशन निकिती आहे उहा तव्हां सभई हणाए अचो
ऐं जिनखे काई तकलीफ़ आहे त उन फ्री बि निकिता आहिनि जॻहियूं, उते फ्री में हराए अचो। ऐं सीनियर सिटीजन त पहिरियों वञनि सभिनी खां, उन्हनि जो भलो त असांजो भलो, उन्हनि जे सॼे पुठियां जग जो असांजो भलो। भलो। जान आहे त जहान आहे, जी आहे त जहान जहान आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे रीटा। अॼु हिकिड़ो भाकुर त पाए हली हले, हिकिड़ो 6 महीना थिया आहिनि भाकुर कोन पातो आहे, तोसां मिली कोन आहियां। इन करुणा असांखे ॾाढो करे छॾियो आहे। पर वरी बि शुक्र आहे, जहान त जहान, असां बचा आहियूं। सभु कुझु असांजो हिंदुस्तान में एॾियूं एॾियूं तरक़ियूं थी वयूं आहिनि जो कंहिंखे एॾी तकलीफ़ न आई आहे। कहर पए न चाइना वारनि खे, नांग बलाऊं था खाइनि, असांखे तकलीफ़ में विधो अथऊं। हा नांग पलम था खाइनि पिया। तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। असां जेका कोशिशि कई आहे, तव्हां त इहो न्यापो पहुचाइण जी, त सभई वैक्सीनेशन सुई हणाए अचो ऐं थोरो सोशल डिस्टेंस बि रखो। हैप्पी वुमेन्स डे टू ऑल ऑफ यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हैप्पी वुमेन्स डे।